जग मशहूर सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत लाल शहबाज कलंदर जी मज़ार बंद हुजण ऐं दरसगाहूं बंद हुजण ख़िलाफ़ सेवण जदोजहद कमेटी जे अॻवाननि शहरियुनि दुकानदारनि ऐं रेस्ट हाउस मालिकनि मुख़्तलिफ़ कारोबारी माण्हुनि मुसलसिल सरापा एहतजाज आहिनि। इन्हनि जो चवणु आहे त लाल शहबाज कलंदर जी मज़ार खे ऐं तालीमी इदारनि खे SOP तहत खोलियो वञे। ही मुसलसिल असांखे 35 ॾींहं थी विया आहिनि, पर असां जेको आहे जदोजहद कमेटी पारां बुख हड़तालुनि जो सिलसिलो जारी आहे, पर हुकूमत जे कन ते जूं बि नथी सुरे। इन्हनि वधीक टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त दरगाह बंद है 2 महीननि खां। उहा दरगाह बंद ना है, दरगाह खुलियल है। दरगाह बंद है तो आम ज़ारियुनि लाइ बंद है। दरगाह हिनमहिल भी तव्हां ॾिसंदो त VIP माण्हू जेके आहिनि उहे वञनि पिया, ज़ियारत कनि पिया। जेकॾहिं कंहिं कांस्टेबल जो बि हिकिड़ो वास्ते वारो अचे थो न, उहो बि पंहिंजा माण्हू वठी अंदरि वञे थो, 5,000 ॾेई 20,000 ॾेई चइनि माण्हुनि जा ज़ियारत करे थो अचे। बाक़ी दरगाह जेका बंद है तो सिर्फ़ु आम माण्हुनि जे लाइ बंद आहे। उहा असां दुकानदारनि जे लाइ, रेस्ट हाउस वारनि जे लाइ, हितां जेको मज़दूर तबिको आहे उन जे लाइ बंद आहे। सेवण वासियुनि लाइ बंद आहे। बाक़ी जेको आहे न उहा दरगाह ॿियनि माण्हू VIP कल्चर हले पियो हिते, उन्हनि जे लाइ बंदि खुलियल आहे। दरगाह खोली वञे, आम ज़ारियुनि लाइ खोली वञे, जीअं ग़रीब वेचारा आहिनि, उन्हनि जी जेके विसामियल चुल्हियूं आहिनि उहे चुल्हा उन्हनि जा ॿरी सघनि, हू पंहिंजे बचड़नि जी खे कुझु खाद खुराक वठी ॾेई सघनि ऐं बचड़नि जा कुझु अंगल जेके आहिनि पूरा करे सघनि। उहे हिन हालात में त कॾहिं बि कोन था थी सघनि। असां हुकूमत सिंध खां मुतालबो था कयूं, पुरज़ोर मुतालबो था कयूं त महिरबानी करे मुर्शिद लाल साईं जी दरगाह खोलियो ऐं जेका बेचैनी आहे माण्हुनि में जेका ही उहा ख़तमु थी वञे। दरगाह कलंदर लाल शहबाज के बंदि थिए 2 महीना गुज़री चुका आहिनि ऐं आउं सम्झां थो त इन सां जेको सेवण जे मुआशी बदहालीअ जनम वरितो आहे, उहो गुज़िरियल COVID-19 जे लहर में 6 महीना दरगाह बंदि रही। हाणे जेका हीअ ॿी लहर आई आहे, इनखे 2 महीना मुकमल थी विया आहिनि ऐं इन ई सां सेवण जी जेका हालत ज़ार आहे उहो इंतिहाई ॾुख ऐं अफ़सोस सां चइजे थो त तमामु ख़राबु थी चुकी आहे। फुरियूं, धाड़ा, चोरियूं, मंशा जो वापो, नौजवाननि जो ॿिए तरफ़ ध्यानु ऐं इहो ई सबबु आहे जो दरगाह जे बंदि हुजण जे करे कलंदर लाल शहबाज जे जेके शहर जा रहवासी आहिनि उहे सख़्तु ॾुख ऐं तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जेको वस वारियूं धुरियूं आहिनि उहो जेको आहे सो इन ते ॻाल्हि ते रहम कनि ग़रीब माण्हुनि जे हालतुनि ते, जिन हुननि खे हितां चुंडरायो हो हिन तक मां, त उहे ई नोटिस वठनि इन जो ऐं उहो जेको आहे सो फिलफोर ग़रीबनि लाइ जेको आहे सो बहितरीअ लाइ सोचीनि ऐं उन्हनि खे दरगाह खोले ॾियनि त जीअं हू पंहिंजो मुआशी तंगदस्ती वारे हिन आलम मां निकिरी सघे। हिते लखे परदेसी अचनि था जेके ज़ियारत करे पंहिंजो फैज़ हासिलु कनि था। ख़ासि तरह सां सेवण हिकु मुफ़लिस शहर आहे। जेके बि दुकानदार आहिनि उहे सभु तक़रीबन 90% दुकानदार जेके आहिनि से मसवाड़ ते आहिनि ऐं तव्हांखे सिंध गवर्नमेंट खे इहा ॼाण ॾियणु चाहियां थो त हितां जी जेका मसवाड़ आहे सा नंढे दुकान जी बि जेका आहे सा 30,000 खां 40,000 रुपया मसवाड़ आहे, जेका ग़रीब माण्हू रोज़ीअ खां सवा नथो हल करे सघे। ऐं जेके मालिक आहिनि उहे मसवाड़ छॾण लाइ दुकानदारनि खे तयारु न आहिनि। ग़रीब माण्हू आहे, मुफ़लिस माण्हू आहे, किशमिश वारो आहे, उहो बि हींअर मजबूरी वारी हालत में माना पुकारे रहियो आहे, सिंध गवर्नमेंट ॾे निहारे रहियो आहे त खुदारा दरगाह खे खोलियो वञे। जी नाज़रीन, अवां अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, दुकानदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो चवणु आहे त दरगाह लाल शहबाज कलंदर खे फौरी तौर ते खोलियो वञे। असांजो हिन वक़्तु जेको वक़्तु गुज़रे पियो इंतिहाई ॾुखियो पियो गुज़रे, जॾहिं त CM सिंध जो पंहिंजो हल्को आहे, उनजो ई तक आहे, पर उन ते बि जेको आहे हिन वक़्तु ताईं शहरनि खे जेके भोगींदड़ अज़ाब आहिनि उहे नज़र नथा अचनि। हिननि बार बार अपीलूं कयूं सिंध जे वॾे वज़ीर खां त लाल शहबाज कलंदर जी दरगाह खोली वञे, पर 2 महीना गुज़री चुका आहिनि, अञा ताईं दरगाह खोलण जो, सिंध जूं दरगाहूं खोलण जो को बि ऐलान सिंध हुकूमत पारां न कयो वियो आहे। हींअर ॿीहर सिंध जे वॾे वज़ीर खे अपील कंदे चयो आहे त खुदारा लाल शहबाज कलंदर जी नगरी खे खोले, मज़ार खे खोले, शहरनि मां बुख ऐं बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन मुबशर सोलंकी सां गॾु अशरफ अतार, टाइम न्यूज़, सेवण शरीफ़।